1.5 राइट सेंटेंसेस फॉर द पिक्चर्स उन तस्वीरुनि खे ॾिसी करे जुमला ठाहियो यूज माना इस्तेमाल कयो हेठियां लफ़्ज़ कहिड़ा एंग्री कोल्ड हॉट हंग्री स्कैर्ड थर्स्टी हिते थर्स्टी इस्तेमाल थियल आहे जुमले नंबर 1 में नंबर 1 शी इज थर्स्टी माना हिनखे उञ लगी आहे शी इज माना शी इज आहे ठीकु आहे नी कंट्रेक्शन थियल आहे माना हीअ उञायल आहे हाणे मां तव्हांखे हिकिड़ी हिन में ॻाल्हि सम्झायां उहा तव्हांखे गौर सां सम्झणी आहे ही तक़रीबन कंटिन्यूअस टेंस वारे अंदाज़ में जुमला ठाहिया विया आहिनि जीअं ॾिसो असां तस्वीरुनि खे ॾिसी मां माना कढी वञा पोइ तव्हांखे वरी इंग्लिश में लफ़्ज़ी माना जी ख़बर पहुची वेंदी ऐं मक़सद वारी हाणे पहिरीं तस्वीर में हुनखे गिलास ॾिसण में अची रहियो आहे माना हिनखे उञ लगी आहे ठीकु आहे ॿी तस्वीर में हुनखे हीअं करे बीठा आहिनि माना हिननि खे बर्फ़ वग़ैरह वसे थी पई माना हिनखे सी थो थिए ठीकु आहे कंटिन्यूअस आहे ऐं हुनखे वरी सिज आहे परियों ज़ाहिर थो थिए हाणे सिज ज़ाहिर थो थिए माना हिनखे जेको आहे सो गर्मी थी थिए नंबर 4 में ॾिसंदव हू कुर्सी ते चढ़ी आहे पर नांग ॾेखारियो आहे माना हिनखे ड्रिज थो थिए 5 में ॾिसंदव माना हुनखे खाधो थो ॾिसण में माना हिनखे बुख लगी आहे नंबर 6 में ॾिसंदव तव्हां त हुनखे जेको आहे सो हुनजी का दरी कोई बनी वियो आहे इन करे हिनखे गुस्सो आहे कावड़ी पई आहे ठीकु आहे न हाणे इहा हिनजी मां सभिनी तस्वीरुनि खे ॾिसी सिंधी में माना करियुमि इंग्लिश में वरी हीअं तव्हांखे ॻाल्हाइणो पवंदो टू बी वर्ब इस्तेमालु करण लाइ ठीकु आहे नंबर 2 दे आर कोल्ड माना इन्हनि खे सीधो थिए इहे थधा थी आहिनि इहा लफ़्ज़ी माना असां जेकॾहिं करूं त उहे थधा आहिनि ईअं इनजी माना ठहे नथी नंबर 3 ही इज़ हॉट माना हू गरम आहे इहा लफ़्ज़ी माना इहा नथी ठहे जेका मां अॻ में कढी उहा ठहे पई माना हिनखे गर्मी थी थिए माना हू गरम थी वियो आहे बाहि थी वियो आहे नंबर 4 ही इज़ अफ्रेड या ही इज़ स्कैर्ड जेको मथे इस्तेमाल थियल आहे स्कैर्ड लिखियल आहे ही इज़ स्कैर्ड माना हू ड्रिजे थो हिनखे ड्रिज थो थिए पियो हू ड्रिजी रहियो आहे ड्रिज में वठिजी वियो आहे नंबर 5 दे आर हंग्री माना इन्हनि खे बुख लगी आहे ठीकु आहे उहे बुखायल आहिनि वारी माना नथी थिए हिननि खे बुख लगी आहे यानी नंबर 6 शी इज़ एंग्री माना उहा कावड़ी पई आहे या हुननि खे कावड़ अची वई आहे हुनखे तमामु छो जो को दरी भरी वियो अथसि असां लफ़्ज़ी माना खे कटे करे मक़सद वारी माना बयान कईसीं आख़िरी एक्सरसाइज आहे 1.6 राइट ट्रू सेंटेंसेस सचा जुमला लिखो लफ़्ज़ी माना कढियमि यानी हक़ीक़त वारा जुमला लिखो जेका हक़ीक़त आहे पॉजिटिव और नेगेटिव माना हाकारी हुजनि या नाकारी जुमला हुजनि यूज़ इज़ पॉजिटिव जे लाइ इज़ इस्तेमालु कयो इज़ंट ऐं नेगेटिव जे लाइ इज़ंट इस्तेमालु कयो सिंगुलर वग़ैरह जे लाइ ठीकु आहे और या त आर इस्तेमालु कयो पॉजिटिव जे लाइ घणा हुजनि त ऐं आंट नेगेटिव जे लाइ इस्तेमालु कंदो ठीकु आहे घणा हुजनि त नंबर 1 इट ऐं हॉट टुडे लिखियल आहे हाणे असां वटि हिते जेका मौसम आहे हक़ीक़त ॾिसंदासीं हाणे असां वटि सियारो आहे यानी इट इज़ंट हॉट टुडे अॼु गर्मी कान्हे इहो जुमलो थींदो इट्स हॉट टुडे न थींदो छो जो असां वटि हिन महिल गर्मी न आहे इट मौसम न आहे सियारो खे नंबर 2 इट isn't windy today अॼु हवा कोन्हे का माना हवा न लथी आहे जेकॾहिं हुजे हा छा चऊं हा इट इज़ windy today माना अॼु हवा लथी आहे तमामु तेज़ नंबर 3 my hands aren't cold मुंहिंजा हथ थधा न आहिनि जेकॾहिं मुंहिंजा हथ थधा हुजनि हा न मां छा चवां my hands are cold इन करे ट्रू सेंटेंस इहो आहे त my hands aren't cold नंबर 4 Brazil is a very big country ब्राज़ील हिकिड़ो तमामु वॾो मुल्क आहे इहो हक़ीक़ी जुमलो आहे इन करे नेगेटिव न थींदो नंबर 5 डायमंड्स आंट चीप हीरा सस्ता न हूंदा आहिनि छो जो हीरा महांगा हूंदा आहिनि इन करे छा आहे आंट इस्तेमाल थींदी हिन में नंबर 6 टोरंटो इज़ंट इन द यूएस टोरंटो अमेरिका में न आहे राइट ट्रू सेंटेंसेस हाणे वरी सही जुमला लिखो हक़ीक़ी जुमला लिखो पॉजिटिव और नेगेटिव हाकारी हुजनि या नाकारी हुजनि यूज़ आई एम और आई एम नॉट नंबर 7 टायर्ड हाणे मां जेकॾहिं थकियल आहियां त छा चवंदुमि आई एम टायर्ड जेकॾहिं न आहियां त चवंदुमि आई एम नॉट टायर्ड इन करे मां थकियल न आहियां छा चवंदुमि आई एम नॉट टायर्ड नंबर 8 हंग्री जेकॾहिं मूंखे बुख लगी आहे त मां छा चवंदुमि हक़ीक़त में आई एम हंग्री पर जेकॾहिं मूंखे बुख न लगी आहे छा चवंदुमि आई एम नॉट हंग्री इन करे मूंखे बुख न आहे इन करे मां छा चवंदुमि आई एम नॉट हंग्री नंबर 9 अ गुड स्विमर हिकु सुठो तारूं जेकॾहिं मां हिकु सुठो तारूं आहियां त थी पवंदो आई एम अ गुड स्विमर पर जेकॾहिं मां चवंदुमि त मां सुठो तारूं न आहियां आई एम नॉट अ गुड स्विमर माना मूंखे सुठो तारूं न आहे माना मूंखे तरण नथो अचे त मूंखे तरण ईंदो आहे इन करे मां छा चवंदुमि आई एम अ गुड स्विमर मां हिकु सुठो तारूं आहियां नंबर 10 इंटरेस्टेड इन फुटबॉल जेकॾहिं मुंहिंजी फुटबॉल में दिलचस्पी आहे छा चवंदुमि आई एम इंटरेस्टेड इन फुटबॉल जेकॾहिं फुटबॉल में मुंहिंजी दिलचस्पी न आहे त मां छा चवंदुमि आई एम नॉट इंटरेस्टेड इन फुटबॉल